इलेक्शन तो 15 जनवरी ते लोकल गवर्नमेंट जे अनाउंस थियल आहे उन में असां भरपूर शिरकत कयूं पिया उन में असांजो जेको ॼामशूरो اتحاد जो पैनल आहे आज़ाद हैसियत में हिते तक़रीबन हर सीट ते मुक़ाबिलो करे पियो अल्हम्दुलिल्लाह जेतिरो माण्हुनि जो रिस्पॉन्स आहे माण्हू जेतिरो असांजे उम्मीदवारनि जी जो साथ ॾियनि पिया असांखे इहा वॾी उमेद आहे त इंशाअल्लाह ताला इलेक्शनूं जेके यूनियन काउंसिल ते हुजनि या वरी टाउन ऐं म्यूनिसिपल ते हुजनि उन में असांजा उम्मीदवार वॾी अक्सरियत सां कामयाबु थींदा बाक़ी जेको तव्हां पुछो पिया इलेक्शन ट्रिब्यूनल जो जेको फ़ैसिलो आहे असल में ॾिसो इलेक्शन 2018 जी इलेक्शन वारे ॾियारे उन ॾींहं ते जेके बि धांधलियूं थियूं उनजा न सिर्फ़ु अखियुनि ॾिठा शायदि मौजूदु आहिनि जिन उन्हनि सॼे माहौल खे उन जहिड़े नमूने धांधलियूं कयूं हुयूं असांखे मूं समेत मुंहिंजे केतिरा ई जेके दोस्त उन्हनि खे हाउस अरेस्ट रखियो वियो सॼो पोलिंग ख़तमु थियण खां पोइ उन खां पोइ असां उहे उन्हनि सां गॾु ॿिया जेके बि सबूत हुआ उहे इलेक्शन ट्रिब्यूनल में खणी वियासीं शाहिद पेश कयासीं ॾिसो असल ॻाल्हि त तॾहिं ख़बर पवे जॾहिं इलेक्शन जा इहे बैलेट बॉक्स खुलंदा बैलेट पेपरनि जी वरी जेकॾहिं काउंटिंग थी आहे सच साम्हूं अची वञे हा हर ॻाल्हि पधरी पट थी वञे पर हिकिड़ो जनरली हिकिड़ो मूं ॾिठो आहे त जेके बि इलेक्शन जूं जेके पटिशन्स थियूं उन्हनि में हली करे आख़िर में फ़ैसिलो इहो ई आयो त उन्हनि जी जेका दरख़्वास्त इहो रद्द कई वई असांजी दरख़्वास्त ते असांजे वकील साहिब भरपूर आर्ग्यूमेंट कया जिन ते जेको जज साहिबु उन्हनि इतफ़ाक़ बि कयो पर आख़िर में फ़ैसिलो वरी बि असां वरी जेका एप्लीकेशन जेका उन्हनि मुस्तरद कई हाणे असांजो जेको वकीलनि जो पैनल आहे असां मशवरो कयूं था त डिटेल आर्डर मिले उन खां पोइ असां पंहिंजो रिव्यू पटिशन में वञूं बाक़ी ॾिसो इलेक्शन 2018 हिते जे तक जे माण्हुनि जे शऊर जी इलेक्शन हुई माण्हुनि जी जेको आवाज़ हो जेको तव्हां ॾिठो त कहिड़े नमूने सां उहो बुलंद थियो सभिनी ॾिठो त इलेक्शन में खटियो केरु आहे हारायो केरु आहे खटायो कंहिंखे वियो आहे हारायो कंहिंखे वियो आहे इहो सभिनी खे ख़बर आहे असां वटि जेकॾहिं पंहिंजे जिते जिते जेको सूबाई असेंबली जो हल्को जिते असां इलेक्शन जेका लोकल गवर्नमेंट जी जंहिंमें थिए पई उन में टाउन बि अचनि था म्यूनिसिपल बि अचनि पियूं या वरी जेका बुला खान जी आहे सीट उन जे अंडर में जेके टाउन पंहिंजो म्यूनिसिपल यूनियन काउंसिल अचे पियो हिते आहिनि प्रॉब्लम्स अहिड़ा आहिनि जिन में स्कूल बारिशुनि जे करे जेके उहे स्कूल जूं इमारतूं आहिनि उन्हनि खे नुक़सान बि थियो आहे ॿियो त असांजे हूअं बि हिकु एप्लीकेशनूं इहे असां करे चुका आहियूं त जिते जिते फीज़ेबल न आहिनि उते इलेक्शन जी जेको पोलिंग स्टेशनूं मुक़ररु कयूं आहिनि जिते माण्हुनि जी रसाई नथी थिए ख़ासि उन्हनि खे फेवर ॾियण लाइ बि उते इलेक्शन जो पोलिंग स्टेशनूं रखियूं आहिनि सो असां उन्हनि ते बिल्कुलु असां पंहिंजी गहरी नज़र रखी वेठा आहियूं असां उहे आइडेंटिफाई करे चुका आहियूं बाक़ी जेके ॾिसो इलेक्शन कमीशन आहे इलेक्शन कराए थी असां भरपूर तयारियुनि में आहियूं असांजा हौसला बुलंद आहिनि इंशाअल्लाह ताला 15 जनवरी ते असांजी फतेह थी छा त जेको आहे हिन वक़्त ताईं जेको पोलिंग जो जेको पोलिंगूं जिते रखियूं हुयूं आहिनि या जिते जिते हू जेके रिटर्निंग ऑफिसर्स आहिनि हाणे असांजे मुखालिफ़ुनि खे यकीन तौर ते फेवर कनि पिया उन में इहे ख़दशात लाज़मी मौजूदु आहिनि पर असांजो कोशिशि आहे त अवाम खे पंहिंजे वोट ॾियण जी जेका उहा आज़ादी मिले उन्हनि जी जेको वोट आहे उन्हनि जी उहा ॻणप थिए उन जे मुताबिक़ नतीजा अचनि असांखे यकीन तौर ते इहे कुझु पॉइंट्स आहिनि जिते असांखे पाण खे बि ख़दशात आहिनि पर इंशाअल्लाह ताला असांजी कोशिशि आहे त असां पंहिंजे मुखालिफ़नि जी उन्हनि हथ सां कयल जेके साज़िशूं आहिनि उन्हनि जो इंशाअल्लाह ताला मुक़ाबिलो कयूं